मां अर्ज कयो ही मजलिसूं ही महफिल ही अज़ादारियूं ही पुरखलूस प्रोग्राम यो आम शय नाहे। तारीख में ता ॾिसो, तारीख में केतरा ही प्रोग्राम थियनि था, केतरियूं शादियूं थियनि थियूं, केतरियूं ही विलादतूं थियनि थियूं, केतरा ही इंसान अचनि था, केतरा ही वञनि था, पर उन्हनि खे छॾे करे ही जॾहिं ॾिसूं था हिन में हिकु निज़ाम अजीब आहे। अच्छा मसलन के शादी कराई गोठ में, उन शादी में हर इंसान नहीं दो तवज्जो मुझे पासे मां मिसाल ॾेई करे ताके इन मुक़दमो ॿधे करे ताके मंजिल तक पहुंचाया। तो अगर दुनिया जी शादी हुजे उन में हर इंसान नथो अची सके, उन शादी में वो इंसान ईंदो जंहिंखे तव्हां पैगाम ॾियो, जंहिंखे सॾ ॾियो। हाणे मां हिकिड़ो जुमिलो चवां, ही दुनिया जी शादी आहे जंहिंमें हर इंसान नथो अची सके, जंहिंखे दावत ॾियूं था उहो थो अचे। पोइ ही मजलिस अज़ा जश्न इमाम हुसैन अलैहिस्सलाम, जुलूस इमाम हुसैन अलैहिस्सलाम, ही कायनात जे इमाम जी मजलिस आहे। छा हिन में हर इंसान अचे थो? न, कायनात जे नबी फरमायो है बंदा घबरा न, हिन मजलिस में उहो ईंदो आहे जंहिंखे मुंहिंजी धीउ फातिमा ज़हरा चाहिए।